कायदे सिंध राशिद मामो साहब 5 टेबलेट गोरियूं हथ तिरीअ ते रखी फक थो हणे वरी गाड़ीअ खां निकरी अवाम सां मिली करे तकरीरूं करे थो बीमारी जे हालत में अलालत जे हालत में जंहिंखे एसिन में सुम्हणो हुयो बंगलनि में सुम्हणो हुयो पर सिंध जो केस विड़े थो सिंध ॾे नज़र कयो वरी अल्लामा राशिद मामो साहब कायदे सिंध जर्नल जमीयत इब्ने शहीद इस्लाम जो फर्जंद कश्मीर खां अमन मार जी रैली कढे थो कलूरी दे टे 4 ज़िला हिकड़े ॾींहं में कवर करे करे ॾींहं राति हो जागा करे मुड़स जे मुड़सीअ खे सलाम करणो पवंदो पंहिंजो हुजे या परायो हुजे दोस्त हुजे या दुश्मन हुजे यलगार कंदे कराची ताईं पहुतो आहे सरदार न करे सघिया अमीर न करे सघिया जाते हिकड़े हलाली बचड़े सिंध जे सिंधी मारूड़न जे हक जे ला निंड्रू हराम करे मां त हैरान आया कल टीडी फेसबुक जे मोबाइल में आयो गाड़ीअ जे अंदर हिकड़ो वीडियो ठायो हुयो कायदे सिंध राशिद मामो साहब 5 टेबलेट गोरियूं हथ तिरीअ ते रखी फक थो हणे वरी गाड़ीअ खां निकरी अवाम सां मिली करे तकरीरूं करे थो बीमारी जे हालत में अलालत जे हालत में जंहिंखे एसिन में सुम्हणो हुयो बंगलनि में सुम्हणो हुयो पर सिंध जो केस विड़े थो इहे थी जमीयत उलमा इस्लाम जा जोधा जवान हलाली पुठड़ा जमीयत वो जमीयत है जमीयत गैर फानी है जमीयत वो समंदर है जहां पानी ही पानी है।